ओम शांति। जी मुरली तारीख है 5/10/2022। मीठा मीठा बाप दादा चवंता मीठे मीठे ॿार इन समय तव्हांजो ये जन्म हीरे समान आहे। शुरू तव्हां ईश्वर संतान ठहिया आहियो। स्वयं ईश्वर तव्हांखे पढ़ाइनि था। तव्हां दूरांदेशी विशाल बुद्धि वारा ठहो था। प्रश्न आहे तव्हां ॿार कहिड़ो पुरुषार्थ सां दूरांदेशी ऐं विशाल बुद्धि ठही वेंदा आहियो? उत्तर आहे बाप जी यादि सां दूरांदेशी ऐं पढ़ाई सां विशाल बुद्धि। बाप जी यादि सां दूरांदेशी असांजी बुद्धि सां असां परम धाम में बि वञी सघंदा आहियूं। पढ़ाई सां विशाल बुद्धि। दूरादेशी अर्थात दूर देश में रहने वाले बाप की याद कर। मन मना भव जो अर्थात दूरादेशी अर्थात बाप की याद। पंज के आत्मा समझी परमात्मा के निराकार रूप में याद है। विशाल बुद्धि अर्थात सृष्टि के आदि मध्य अंत जो ज्ञान बुद्धि में हुजे ताकि पहिरों दूरादेशी वो विशाल बुद्धि ठहरो। गीता असांजा तीर्थ न्यारा है। ओम शांति। ॿारनि गीत ॿुधियो कि असांजा तीर्थ न्यारा आहिनि। असांजा तीर्थ ॾाढो परे आहे ऐं इन करे ॿारनि खे चइबो आहे दूरादेशी भव। दूर देश में रहण वारे पोइ चईंदा आहियूं विशाल बुद्धि भव। सभिनि जी बुद्धि हिन समय तुच्छ आहे। न माया तुच्छ बुद्धि ठाहे छॾियो अथई। त ॿारनि जी आहे दूरादेशी बुद्धि अर्थात दूर जे रहण वारे की याद वारे जी याद ऐं विशाल बुद्धि अर्थात सॼी सृष्टि जी आदि मध्य अंत जो ज्ञान बुद्धि में आहे। ऐं सभु आहिनि अल्पज्ञ बुद्धि अर्थात अल्प बुद्धि। सिर्फ़ चईंदा आहिनि परमात्मा परंतु ॼाणंदा न आहिनि। हिते कोई महात्मा न आहे। हिते त बाप अची करे दूरादेशी ठाहींदो आहे परंतु दूरादेशी ॿार घटि आहे। बल ज्ञान ॾाढो आहे परंतु दूरादेशी घटि आहे अर्थात बाप जी यादि घटि रहंदी आहे। बाक़ी साधु त साधना कंदा आहिनि यथा राजा रानी तथा प्रजा सॼी दुनिया हिन समय पतित आहे। बल महात्मा नाम विझंदा चईंदा आहिनि परंतु महान आत्मा कोई आहे न। कई पोइ श्री कृष्ण के महात्मा चई छॾंदा आहिनि। इहो पोइ राइट आहे छो जी उते श्रेष्ठाचारी दुनिया हूंदी आहे। इहा भ्रष्टाचारी दुनिया आहे यथा राजा रानी तथा प्रजा परंतु हिन समय राजा त कोई आहे न। प्रजा जो प्रजा ते राज्य आहे। बाप चईंदो आहे शास्त्र पढ़ण सां तव्हां मूंसां मिली न सघंदा आहियो न ही कोई मुक्ति पाए में वञी सघंदो आहे। जेसि ताईं मूं द्वारा कोई मूंखे न ॼाणे तेसि ताईं कल्प जे अंत में जेसि ताईं मुंहिंजे द्वारा मूंखे कोई न ॼाणे। हाणे बाबा खे असां बाबा द्वारा ई ॼाणियो आहे न। ऐं जॾहिं कल्प जे अंत में मां अचां जेसि ताईं मां अचां तेसि ताईं त कोई मां अचां ज्ञान ॾियां तेसि ताईं त मूंखे कोई ॼाणे न सघंदो। मनुष्य त श्री कृष्ण खे यादि कंदा आहिनि। उहो त हिन देश जो आहे दूरादेशी आहे न। त बाप खे यादि करण माना दूरादेशी ठहण। मन मना भव जो अर्थात दूरादेशी भव। जो बाप खे ॼाणंदा न आहिनि त बाप खां वरितो कीअं मिले। अगरि आया न त रास्तो कीअं मिले। ॾाढी सम्झ जी ॻाल्हि आहे न। जेसि ताईं असां बाबा जे ज्ञान न ॿुधासीं सम्झंदासीं न तेसि ताईं त सम्झी न सघंदासीं। साधुनि सां ॾाढो प्यार ॾियणो खपे। चईंदा आहिनि हिकु तू जो मिलियो त सभु कुझु मिलियो। त हिक सां सभु कुझु प्राप्ति थी वेंदी आहे न। ईअं अहिड़ो साधुनि सां त ॾाढो लव हुजणो खपे। ईअं बेहद जी नॉलेज आहे। विराट ड्रामो अर्थात वैरायटी जंहिंमें अनेक मतभेद आहिनि तॾहिं चईंदा आहिनि द्वैत राज्य। द्वैत या दैत्य हिकु ई ॻाल्हि आहे। दैत्य चइबो आहे रावण खे। देवता चइबो आहे देवता ठाहिण वारो हिकु बाप आहे। चईंदा आहिनि मनुष्य खां देवता। केतिरी सहज ॻाल्हि आहे न। तव्हां आहियो तव्हांजी आहे विशाल बुद्धि। शास्त्र पढ़ण वारनि खे विशाल बुद्धि न चईंदसि। उहो त भक्ति आहे। ज्ञान अलॻि आहे भक्ति अलॻि चीज आहे। ज्ञान त ज्ञान सागर बाप ॾींदा आहिनि। तव्हां हीरे जहिड़ा हुयो
हाणे कौड़ी जहिड़ा ठाहिया आहियो, हाणे बाप हीरे जहिड़ो ठाहे थो। तव्हां विशाल बुद्धि थियण सां विश्व ते राज्य कंदा आहियो। हुते अखंड अटल राज्य आहे त विशाल बुद्धि ज्ञान में हूंदा न। तव्हां ॼाणदा आहियो सत्युग में सुख हुयो, पोइ धीरे धीरे सीढ़ी उतरदा वेंदासीं। चढ़ण में हिकु सेकेंड जंप लॻाइण, पतित खां पावन ठहिण में छलांग लॻाईंदा आहियूं। पतित खां पावन ठहिण जी छलांग लॻाईंदा आहियूं। त हिकु सेकेंड में त स्मृति थी न, आत्मा खे पक्को थियो कि मुंहिंजो बाबा आहे। सेकेंड बि न लॻो। उतरण में 5000 वर्ष लॻंदा आहिनि। तव्हां सिर्फ़ु नंबरवार पुरुषार्थ अनुसार विशाल बुद्धि ठहींदा आहियो। ये ज्ञान हाणे तव्हांखे मिले थो। सत्युग में ये ज्ञान न हूंदो। संगम ते बाप ईंदा आहिनि, हू बहु कल्प पहिरियों मुआफ़िक। सत्युग में विशाल बुद्धि न चईंदासीं। हीरे जहिड़ो जन्म बि सत्युग में न चईंदासीं। हीरे जहिड़ो जन्म हिन समय ई आहे, छो जे हिन समय ई तव्हां आहियो ईश्वरीय संतान। ईश्वर असांखे पढ़ाए थो न। ॾिसो हाणे असांखे ज्ञान थो मिले। हाणे डायरेक्ट परमात्मा जी माता पिता जे संबंध में असांखे पालना थी मिले। बाबा असांखे पढ़ाइनि था। ये महिमा हाणे जी आहे जॾहिं पतित पावन बाप परम पिता परमात्मा हिते ईंदा आहिनि। त सर्वव्यापी कीअं थियो, परंतु मनुष्य अल्पज्ञ बुद्धि आहे। केतिरो बि सम्झायो सम्झदा न आहे। त सम्झो उहो ब्राह्मण कुल जो न आहे। अगरि असां केतिरो बि सम्झायूं था ऐं सम्झनि नथा त सम्झो उहो ब्राह्मण कुल जो न आहे। जो देवता कुल जो हूंदो उहो ज्ञान खे सम्झी ब्राह्मण ठहींदो। बाप ज्ञान जो सागर आहे, तव्हां बि ज्ञान जो सागर ठहो, पोइ तव्हां सुख शांति जा सागर ठहींदा आहियो। हाणे असां ज्ञान जो सागर ठहींदा आहियूं, पोइ असां सुख शांति जा सागर ठही वेंदा आहियूं। सत्युग में सुख अपार रहंदो। त बाप द्वारा असांखे सर्व सुखनि जी प्राप्ति थिए थी। जो बि अंत में ज्ञान सुख शांति जो सागर ठहींदासीं। छो जी ॿियनि खे बि ॾींदा आहियूं न। त बाबा चए थो कि जॾहिं असां हाणे भरपूर थी वेंदासीं त अंत में बाबा चईंदा न, तव्हां द्वारा सभिनि खे मुक्ति जीवन मुक्ति जी दृष्टि द्वारा असां ॾींदासीं। हाणे बि ॾियूं था, ॾींदे अंत में असां पूरो सागर जीअं थी वेंदासीं। ऐं बाबा चईंदा आहिनि तव्हांजी हिकु सेकेंड जी दृष्टि सां असां 7 ॾींहंनि जो कोर्स कराए सघंदा आहियूं। हाणे ॾिसो केतिरो दुख शांति आहे। वॾनि जेके निंड न ईंदी आहे, तव्हां ॿारनि खे केतिरी ख़ुशी आहे छो जी तव्हां बाप खे ॼाणो आहे। दुनिया चईंदी आहे ओ गॉड फादर परम पिता परमात्मा, परंतु ॼाणदी न आहे। केतिरा समय खां भक्ति कंदा आया आहिनि, यादि कंदा आया आहिनि, ॼाणदा कुझु बि न आहे। बाप पंहिंजी रचना जो परिचय खुद ई अची करे ॾींदो आहे। तव्हांखे ॿियनि खे ॾियणो आहे न। तव्हां ॼाणदा आहियो इहे बाप आहे, कोई महात्मा न आहे। बाबा खे ख़्याल आयो फॉर्म में लिखो त तव्हांखे सां मिलण आया आहियो। चईंदा महात्मा सां। चओ महात्मा त हिते न आहे, नाम आहे ब्रह्मा कुमार कुमारियूं। त हिननि जो बाप प्रजापिता ब्रह्मा थी वियो न, त महात्मा कीअं थियो। आर्ग्यू करण वारा सुठा खपनि, बुद्धि वारा खपनि। सम्झो वो लिखी करे बि ॾियनि था, परंतु सम्झदा कुझु बि न, बिल्कुल बि बुद्धि अक्कल सां मालूम पइजी वेंदो आहे। बुद्धू में ज्ञान न हूंदो आहे। शिव बाबा त ॼाणदा आहिनि न अंतर्यामी आहे, इहे बाबा त ॿाहिरयामी आहे, ब्रह्मा बाबा। बाप चईंदा आहिनि मां ईंदो ई हुन तन में आहे जो पहिरियों नंबर आहे, हाणे लास्ट में आहे, हिन में प्रवेश कंदो आहे। छो जो हिननि खे पोइ असांखे नारायण त हिननि खे हिन तन खे ॾियण जो किरायो बि मिलंदो आहे न। तॾहिं त चईंदा आहियूं सौभाग्यशाली रथ। भागीरथ सां कोई पाणी जी गंगा थोरी निकिती। ये ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि जो रावण मथे हुजण जे कारण मनुष्य सम्झदा न आहे। हाणे तव्हां सम्झो था ऐं असां ॿियनि खे सम्झाइण जी युक्ति कढंदा आहियूं। बाबा चए थो तव्हां सम्झो था, हाणे ॿियनि खे सम्झाइण जी युक्ति कढो या कढंदा आहियो।
ताकि ख्याल अचणो खपे कि ॿियनि खे कीअं दुरादेशी ठाहियूं, कीअं बाप परिचय ॾियूं। उहा ब्रह्म खे यादि कंदा आहिनि। ब्रह्म त तत्व आहे न जिते परमात्मा रहंदो आहे, परंतु उहो ब्रह्म खे ई परमात्मा सम्झंदा आहिनि। जीअं हिंदू कोई धर्म न आहे, हिंदुस्तान में रहण जे कारण हिंदू नाम रखियो अथनि। वास्तव में हिंदुस्तान त रहण जो स्थान आहे। ब्रह्म तत्व भी परमात्मा जे रहण जो स्थान आहे, परंतु मनुष्य जी अल्पज्ञ बुद्धि हुजण जे कारण सम्झंदा न आहिनि। हिते ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि। दुनिया जी ॻाल्हियुनि खे त सभु सुठी रीति ॼाणदा आहिनि। इहे ख़ुदि जौहरी हुया त सभु कुझु ॼाणदा हुया। बाक़ी ज्ञान जी ॻाल्हियुनि में अल्प बुद्धि, तुच्छ बुद्धि हुया। छो ॼाणदा न हुया त बाबा अची करे पहचान ॾिनी। जेस ताईं कोई ब्राह्मण न ठाहे त बाप सां वर्ताव कीअं वठी सघंदो। जेस ताईं ब्राह्मण सां प्रतिज्ञा न करे कि हा मां पवित्र रहींदमि, जेस ताईं पक्को प्रॉमिस न करे छॾे, प्रॉपर पूरी धारणा जे असां पुरुषार्थ करे धारण कंदासीं, लेकिन प्रॉमिस त करणी आहे न, प्रतिज्ञा त करणी आहे पवित्र रहण जी, बाप जी श्रीमत ते हलण जी। तॾहिं त असां बाबा खां वरतु वठी सघंदासीं, न त प्रजा ठाहिणी पवंदी। कंहिंसां बि बाबा चवंदा आहिनि कि थोरो बि ॿुधियो त प्रजा ठही वेंदा। अगरि विकार में वेंदा रहंदा त हुननि खे सजा भोगणी पवंदी। सम्झो थोरो बहुत ज्ञान बि था ॿुधनि, लेकिन दुनिया जे हिसाब सां, विकारी दुनिया जे हिसाब सां बि हलनि था ऐं ज्ञान बि था ॿुधनि, त हुननि खे उहे सत्युग में ईंदा ज़रूर, लेकिन प्रजा ठहिणी पवंदी। छो कि विकारनि सां मुक्त न थींदा पवित्र रही, त अंत में सजा खाइणी पवंदी। पोइ सजा खाइण वारा त उते प्रजा ई ठहींदा न, पोइ अची करे साधारण प्रजा ठहींदा। हाणे सभिनि जो मौत आहे न, कब्र दाख़िल थियणो ई आहे, कब्रिस्तान थियणो ई आहे। हिन समय मनुष्य जी कोई वैल्यू न आहे। तव्हांजी बि न हुई, बाबा चवंदा आहिनि तव्हांजी बि न हुई, हाणे वैल्यू ठहे थी न। बाक़ी जॾहिं विनाश थींदो त मच्छर सां दृश्य मरदा। जे दीपावली ते मच्छर केतिरा मरदा आहिनि, त सभिनि खे मरणो ई आहे, छो जी सभिनि खे घर वापसि हलणो आहे। सत्युग में ईअं न चईंदासीं कि इहो मरियो, छो जी हुते अकाली मृत्यु न थींदी आहे, काल ते जीत पाईंदा आहिनि। मरण शब्द हुते न हूंदो आहे। सत्युग में ॼाणदा आहिनि कि असां मरदा न आहियूं, सिर्फ़ हिकु पुराणो चोलो छोड़े नयो वठंदा आहियूं, सो बि समय ते। सर्प जो मिसाल आहे कि पुराणी खां छॾे नई वठंदो आहे, त सर्प जो मिसाल सत्युग सां लॻंदो आहे, हितां सां न। ब्रह्मणी जो मिसाल हितां खां लॻंदो आहे। ब्रह्मणी जो गूं 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 करे पाण जहिड़ो ठाहींदी आहे न, उहा हितां जो मिसाल आहे कि असांखे बि बाबा चईंदा न गूं 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 करे आसमान ठाहे। सन्यासी बि इहो मिसाल ॾींदा आहिनि, छो जी हितां जो ई यादगार भक्ति मार्ग में बि हलियो आहे न। हाणे तव्हां ॿार जेतिरी धारणा कंदा, ओतिरा विशाल बुद्धि ठहींदा, ओतिरी कमाई कंदा। जीअं सर्जन जेतिरो विशाल बुद्धि वारो हूंदो आहे, जेतिरी दवाइयूं वारी बुद्धि में अदक रहंदियूं आहिनि, ओतिरो कमाई कंदो आहे न। त हिते बि ईअं आहे, कोई 250 रुपए कमाईंदो आहे, कोई त पोइ 1000 कमाईंदो आहे, कोई राजा जो खे ठीक करे छॾे। बाबा चवंदा आहिनि डॉक्टर्स में बि कोई केतिरा कमाईंदा, कोई केतिरा, के राजा खे ठीक करे छॾियईं त लख लख बि ॾींदा आहिनि। हिते बि ईअं ई आहे न, कोई खे त ज्ञान जी पॉइंट जी धारणा न आहे, ऐं कोई त वॾा दुरादेशी विशाल बुद्धि आहिनि त ॿियनि खे बि ठाहींदा आहिनि। पहिरियों दुरादेशी, पुठियां विशाल बुद्धि चईंदसि। सम्झण जी ॻाल्हि आहे, ब्राह्मणनि जहिड़ो सौभाग्यशाली कोई आहे न, हिकदमि सभिनि खे मथे वठी हलंदा आहिनि। मथे में असां परम धाम आहे न, त बाबा जो परिचय असांखे मिलियो त असां बि सभिनि खे ॿुधाईंदा आहियूं भई मथे योग अभ्यास कमेंट्री द्वारा बि कराईंदा आहियूं, त उन्हनि खे बाबा जो परिचय मथे वठी हलंदा आहियूं न उन्हनि खे बुद्धि सां। त तव्हांखे हाणे बाबा जो परिचय आहे त तव्हां उन्हनि खे ॾींदा आहियो न।
सब जानकारी आहे। ॿारनि खे त बाप जी जानकारी हुजणी खपे न। हाणे पारलौकिक बाप आया आहिनि तव्हांखे पावन ठाहे करे वापसि वठी वञण लाइ। बाबा चवनि था हिकु खेडूत खेती करण वारा ॿारनि जी कहानी आहे न कि राजा ॿार खे वठी आयो, उनखे सुठो न लॻियो त उनखे वापसि मोकिले छॾी। मतलब हिकु राजा खेती करण वारी ॿार खे गोद वरितई, मतलब खेती करण वारनि जे ॿार खे गोद वरितई त उनखे उन महलनि में सुठो न लॻियो त वापसि हली आयो। हिते बि ईअं ई आहे न, जंहिंजी बुद्धि में ज्ञान जी धारणा न थींदी आहे न, उहो खुदि ई हली वेंदा आहिनि। इन में बाप छा करे? सम्झाइण वारो त परमपिता परमात्मा आहे, उहो ब्रह्मा द्वारा वेदन शास्त्रनि जो सार ॿुधाईंदो आहे कि वेद शास्त्र कोई धर्म न आहे, धर्म शास्त्र न आहे। इहे धर्म शास्त्र त मुख्य बाबा चईंदा न, धर्म शास्त्र मुख्य 4 आहिनि। हिकु त हिन जो गीता, ॿियो हिन इस्लामी धर्म जो, बौद्ध धर्म जो, कृष्ण धर्म। त हिननि जा 4 धर्म जी शास्त्र ठहियल आहिनि। हिन में बि सत्य एतिरो ई आहे, शुद्ध गीता जो माई बाप आहे उनमें सत्य एतिरो आहे जे अटे में लूणु विझो। त बाक़ी धर्म शास्त्रनि में बि ईअं ई आहे। परंतु ये जो माण्हू वेद शास्त्र लाइ छा पढ़ंदो रहंदो आहे न, ये कोई धर्म शास्त्र न आहे, ये त पत्ता आहिनि, 12 आहिनि, मुख्य धर्म आहिनि 4। उनमें बि ब्राह्मण धर्म बि आहे मुख्य। हीरे जहिड़ो जन्म देवताउनि जो बि न थींदसि, छो कि ये कल्याणकारी लीप युग धर्माऊ युग आहे न। लीप मास धर्माऊ खे चइबो आहे न। इहो आहे संगम युग कल्याणकारी, ऐं जेतिरा बि युग आहिनि उहे अकल्याणकारी आहिनि। ये संगम युग कल्याणकारी है, छोकि बाबा चवनि बाक़ी सब युग अकल्याणकारी आहिनि। छोकि डिग्री कम थींदी वेंदी आहे न, दिन प्रतिदिन दिन कलायूं कम थींदी वेंदियूं आहिनि। ये युग ई कल्याणकारी, जंहिंमें आत्मा जी कलायूं वधदियूं आहिनि। ऐं हिन में माता पिता असांजो स्वयं परमात्मा ब्रह्मा द्वारा ठाहियो आहे। त हर हिक खे मथो मारणो पए कि ॿियनि खे कीअं असां सम्झायूं। ईअं त उस्ताद ॿुधाइनि था, ॿुधाए थो कि रास्तो कीअं ॿुधाए, पोइ बि हर हिक जो धंधो पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे। बाबा त असांखे युक्ति ॿुधाईंदो आहे, लेकिन इस प्रैक्टिकल दुनिया में त तव्हां आहियो न, असां आहियूं। त बाबा असांखे त इहे ॻाल्हि ईअं करणी आहे, लेकिन अगरि प्रैक्टिकल में थोरो सो अगरि ईअं लॻे थो कि हीअं न ईअं करणो खपे त बाबा जी यादि में करणो खपे। तॾहिं त बाबा चईंदो आहे न, मूं वटि ज्ञान आहे लेकिन हिनखे यूज़ करे अनुभवी तव्हां ठाहींदा आहियो। बाबा वटि जीअं डॉक्टर वटि दवाई हूंदी आहे न अलॻि अलॻि बीमारियुनि जी, लेकिन हुन बीमारी में छा थिए थो डॉक्टर ॿुधाए सघंदो आहे, ईअं थींदो, लेकिन उहो फीलिंग त पेशेंट कंदो आहे न। तो कीअं दवाई सां असर थिए थो त पेशेंट ई ॿुधाए सघंदो आहे न कि हा मां ईअं खाधो त मूंखे ईअं पोइ परे थी। डॉक्टर ॿुधाईंदो ईअं करण सां ईअं थींदो, लेकिन अनुभव त पेशेंट खे थींदो। ईअं बाबा त असांखे ॿुधाईंदो आहे ईअं करो ईअं करो, लेकिन असां हुनखे समय जे अनुसार कीअं यूज़ करणो आहे, छा करणो आहे, उहो पंहिंजो धंधो बाबा हुनखे थो चए। त इहो अचणो खपे कि कीअं ॿियनि खे असां दुबन दलदल सां कढूं। कोई त दलदल सां निकिरण वेंदा आहिनि, कढण वेंदा आहिनि, पोइ ख़ुदि फसी वेंदा आहिनि। त सम्झाइण जी ॾाढी युक्ति खपे। पहिरियों अलॻि खे सम्झायो त ॿिए बादशाही खे बि ॼाणे वेंदा ऐं सृष्टि कटर खे बि ॼाणे वेंदा। पहिरियों अलॻि खे जितां ॼाणो, कोई 1000 दफ़ा लिखी करे ॾे कि अलॻि केरु आहे तॾहिं हिते वेही सघे, मतलब बुद्धि में एतिरो निश्चय थी वञे। कई त ब्लड सां बि लिखी ॾींदा आहिनि, पोइ बि हली वेंदा आहिनि। माया कोई घटि थोड़ी आहे, हिन करे सदा बाबा जी कुत्र छाया जे हेठां रहणो। अच्छा मिठी मिठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साहब दूरादेशी ठही बाप जी यादि में रहणो ऐं ॿियनि खे दूरादेश में रहण वारे बाप जो परिचय ॾियणो। ॿियो आहे कल्याणकारी युग में सभिनि जो कल्याण करण जी युक्ति कढणी आहे।
सभिनि खे दुबल सां था दर्द सां कढण जी सेवा करणी आहे। वरदान आहे सदा उमंग उत्साह जे पंखनि द्वारा उड़ती कला जी स्थिति जो अनुभव करण वारा कर्म योगी था। बाबा चवंदा उमंग उत्साह तव्हां ब्राह्मणनि जी उड़ती कला जा पंख आहिनि। अगरि कार्य अर्थ हेठि ईंदा बि आहियो त उड़ती कला जी स्थिति सां कर्म योगी ठही कर्म कंदा आहियो। इहा उमंग उत्साह ब्राह्मणनि जे लाइ वॾे खां वॾी शक्ति आहे। नीरस जीवन न हुजे। उमंग उत्साह जो रस आहे त कॾहिं बि दिल शिकस्त न थींदासीं। सदा दिल ख़ुशि सदा उमंग उत्साह हुजे असांखे जीवन में। उमंग उत्साह तूफान खे बि तोहफ़ो ठाहे छॾींदो आहे। परीक्षा व समस्याउनि खे बि मनोरंजन अनुभव कराईंदो। अगरि उमंग उत्साह ईंदो न, सभिनि खां वॾो उमंग उत्साह की मां आत्मा बाबा सां गॾु आहियां। बाबा हिन सृष्टि ते पाठ थो, हिन समय बाबा जो पाठ थो हले, मां बाबा सां गॾु हिन सृष्टि ते हर कर्म करां थी। कोई बि ॻाल्हि अचे थी, बाबा ये ॻाल्हि थी, ये उमंग रहंदो न, मां बाबा सां गॾु आहियां, बाबा जो स्टूडेंट आहियां, बाबा जो ॿार आहियां। और ख़ुशी ख़ुशी सां असांखे बाबा सां गॾु पाठ ॿुधाइणो अथव। कहिड़ी बि ॻाल्हि ईंदी असां दिल शिकस्त न ॾींदासीं। हिन ॻाल्हि में मूंखे बाबा कहिड़ी श्रीमत ॾिनी अथई, कहिड़ी ॻाल्हि ॿुधाई अथई, हिनजे लाइ मूंखे यूज़ करे अॻियां वधंदा वञो। असांजी ख़ुशी न वञे, इहो ध्यानु रखो। अगरि ख़ुशी वञे थी त किथे न किथे असां उमंग उत्साह असांजो घटि थो थिए। स्लोगन आहे जो अशरीरी स्थिति जा अभ्यासी आहिनि उन्हनि खे शरीर जी आकर्षित न करे सघे। मातेश्वरी जी जा अनमोल महावाक्य। असां मनुष्य आत्माउनि खे पहिरियों कहिड़ी मुख्य पॉइंट बुद्धि में रखणी आहे जेते खूब अटेंशन रखणो आहे। पहिरीं ॻाल्हि आहे, पहिरियों त पंहिंजे खे पक्को निश्चय रखणो आहे की असांखे पढ़ाइण वारो केरु। ॿी पॉइंट आहे की असां सभी मनुष्य आत्मायूं आहियूं, परमात्मा सिंध बाप आहे। असां आत्मायूं, ॿार ऐं बाप, परमात्मा बाप ॿई अलॻि अलॻि चीज आहिनि। 3 पॉइंट आहे ईश्वर बेअंत बि न आहे, ईश्वर सर्वत्र सर्वज्ञ बि न आहे। हाणे इहा नॉलेज बुद्धि में रखणी आहे। हिनजे लाइ पंहिंजी नॉलेज ॿियनि सां न्यारी आहे। भले दुनियावी मनुष्य सम्झंदा आहिनि असांखे परमात्मा ज्ञान आहे। असां हुननि खां पुछूं तव्हां में कहिड़ो ज्ञान आहे त चईंदा ईश्वर सर्वव्यापी आहे। हाणे परमात्मा त चईंदो आहे मुंहिंजो ज्ञान मूं द्वारा ई मिलंदो आहे। जीअं बैरिस्टर द्वारा बैरिस्टरी, डॉक्टर द्वारा डॉक्टरी सिखंदा आहियूं, पर उते बैरिस्टर बि अनेक हूंदा आहिनि। हिकु बैरिस्टर सां न पढ़ियो त ॿियो पढ़ाईंदो, हिकु डॉक्टर सां न पढ़ियो त ॿियो डॉक्टर पढ़ाईंदो। मगर ये ईश्वरीय नॉलेज सिवाय परमात्मा बगैर कोई भी मनुष्य आत्मा चाहे साधु संत महात्मा हुजे त बि पढ़ाए न सघे। त असां कीअं सम्झूं की इन्हनि में कोई परमात्मा जो ज्ञान आहे। चौथो आहे पॉइंट, परमात्मा युगे युगे न ईंदो आहे, बल्कि परमात्मा कल्प हिकु ई बार इन संगम युग ते ईंदो आहे। कल्प जे हिकु ई बार इन संगम युग ते ईंदो आहे। असां कलयुग जे अंत ऐं सतयुग जे आदि संगम जे समय ते ईंदो आहे ऐं अनेक अधर्मनि जो विनाश कराए हिकु आदि सनातन सत धर्म जी स्थापना कराईंदो। हाणे माण्हू कीअं चईंदा आहिनि की परमात्मा युगे युगे ईंदो आहे ऐं ईअं बि चईंदा आहिनि की गीता जो भॻवान श्री कृष्ण उहो द्वापर में ईंदो। हाणे इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि सां सिद्ध करणो आहे की गीता जो भॻवान श्री कृष्ण नश परमात्मा आहे तो बि द्वापर में न ईंदो आहे, संगम समय ते ईंदो आहे। 5 पॉइंट आहे गुरु बिगर घोर अंधियारो कीअं थींदो आहे। उहो गुरु केरु आहे, मनुष्य सृष्टि रूपी झाड़ कीअं आहे ऐं असांखे पंहिंजे 5 विकारनि ते जीत कीअं पाइणी आहे। 6 पॉइंट आहे छठवी बाबा चवनि ऐं मम्मा चवनि था असां उहो ई पांडव योद्धा आहियूं जंहिंसां गॾु साक्षात परमात्मा आहे, हुन तरफ़ ई जीत आहे। 7 पॉइंट आहे परमात्मा खुद सर्वशक्तिवान आहे त जे परमात्मा जो पूरो साथ वठियो उन्हनि खे ई परमात्मा द्वारा लाइफ माइट ॿिन्ही जो ताज मिलंदो।
हाणे ये सभी ॻाल्हियूं बुद्धि में रख दो, इनखे ही ज्ञान चइबो आहे। अच्छा, ओम शांति।